अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अली असगर आहे। तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल मैथ एंड मैथ सिंधी ॾिसी रहिया आहियो। फेसबुक ग्रुप ते असांजे प्यारे दोस्त ऐं स्टूडेंट हैदर रज़ा शाह लखियारी मूंखे टैग कयो। उन में ही प्रॉब्लम लिखियल हो त हिन टाइप जे प्लाट जी एरिया छा थींदी। 176 फुट हिक साइड अथसि, ॿी साइड अथसि 275 फुट, टी साइड अथसि 225 फुट। जेकॾहिं ही चोकुंडो हुजे हा त असां सिंपल तरीक़े सां वेकर रिज़र्व या वेट इंटू लेंथ कयूं हा त असांखे एरिया मिली वञे हा। जेकॾहिं ट्रेंगल हुजे हा सिंपल जंहिंजूं ॿ साइडियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, हाइट हुजे हा त उहो बि सिंपल थी वञे हा। पर हिते टई साइडियूं डिफरेंट आहिनि त अहिड़े प्रॉब्लम खे कीअं सोल्व कजे। अहिड़े प्रॉब्लम खे सोल्व करण लाइ असीं हीरोन्स फार्मूला यूज़ कंदा आहियूं। हीरोन्स फार्मूला ईअं आहे त ही टई साइडियूं इन्हनि टिनिनी खे जोड़ करे ॿिनि सां डिवाइड कंदासीं, जेको मिलंदो असांखे सेमी पीरीमीटर मिलियो। टिनी खे 176, 225 ऐं 275 टिनी खे एड कंदासीं ऐं 2 सां डिवाइड कंदासीं त असांखे आंसर मिलियो 338। सेमी पीरीमीटर फाइंड करण खां बाद में असांखे ही एरिया ऑफ ट्रायंगल लाइ ही फार्मूलो यूज़ करणो आहे। स्क्वायर रूट ऑफ एस माइनस 1 ब्रैकेट में एस माइनस बी एस माइनस सी। हाणे साॻे तरह सां एस 338 ए बी ऐं सी ए साइड जूं लेंथियूं टे जेके साइडियूं आहिनि। हाणे 338 एस 338 इन मां ए कट कंदासीं 176, एस मां बी कट कंदासीं 275 ऐं एस मां सी 225 सब्ट्रैक्ट कंदासीं। इन जा जेके आंसर मिलनि 238 साॻो, इन जो आंसर 162, इन जो आंसर 63 ऐं इन जो आंसर मिलियो 113। हाणे जेके ही आंसर मिलिया सभु ज़र्व कंदासीं त असांखे आंसर मिली वेंदो ही 9 डिजिट्स में ऐं इन जो असीं स्क्वायर रूट फाइंड कंदासीं त असांखे एरिया इहा मिली वेंदी 19,743.55 स्क्वायर फीट। इहा एरिया मिली वई।